बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। तमाम दोस्तन के नए साल जूं जेके आहिनि सो लख लख मुबारकूं। हिकिड़ी ॻाल्हि में तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नओं साल अलाह पाक सभिनी जो तमामु बहितरीनु सुठे तरीक़े सां जेको आहे सो जीअं 2024 जेको गुज़री वियो आहे, शुक्र अल्हम्दुलिल्लाह उहो थोरो भारी गुज़रियो आहे। ऐं जेके ही दुनिया छॾे आहे न, अलाह ताला उन्हनि खे जन्नतुल फिरदौस में अला मक़ाम अता फरमाए। ऐं जेके बीमार आहिनि अलाह ताला उन्हनि खे शफ़ाए कामिला अता फरमाए। जेके बेरोज़गार आहिनि अलाह ताला उन्हनि खे हक़ हलाल जी रोज़ी अता फरमाए। प्यारा दोस्तो, जीअं त 2000 जीअं डिसंबर ख़तमु थी वियो आहे ऐं जनवरी 2025 शुरू थिए पियो। अॼु राति 12 बजे खां पोइ इस्लामी तरीक़े सां जे अगरि ॾिठो वञे त असांजो माना हीउ नओं साल अञा पोइ थिए आहे। लेकिन जे अगरि अंग्रेज़ी यानी की असां इन ते अचूं त को नओं साल असांजो जेको आहे सो राति 12 बजे थींदो, पर असांजो मग़रब खां पोइ सम्झो त नओं साल शुरू आहे। अच्छा, इन नए साल जूं कुझु फज़ीलतूं हूंदियूं आहिनि, कुझु सदकात हूंदा आहिनि। जीअं त माना पहिरियों सदको जेको आहे सो मच्छी का बि वठी जेतिरी बि थी सघे, किलो, सवा किलो, 1.5 किलो, 2 किलो वहिस्बे तौफ़ीक़ ऐं कंहिं ग़रीब खे खाराए छॾिजे। नंबर ॿियो सदको जेको हूंदो आहे सो सदको हूंदो आहे सब्ज़ी वठी कंहिं ग़रीब खे खाराए छॾिजे। नंबर टियों जेको आहे सो दाल वठी कंहिं ग़रीब खे खाराए छॾिजे। नंबर चोथों सदको जेको आहे सो जेतिरो थी सघे फी सबीलिल्लाह अलाह जे राह में चौपायो माल जंहिंमें ॿकर थी वियो, पाॾो थी वियो, उनजो गोश्त 5 पाव वठी सदको पंहिंजो ॾेई छॾे। जीअं त अचण वारो साल जेके ॾुखायूं तकलीफ़ूं जेके बि आहिनि उहो अलाह ताला असांजे मथां लाहे। सदको असांखे हर हाल में ॾियणो आहे। जेके मूंखे हींअर ॾिसी रहिया आहिनि दोस्त, उन्हनि सभिनी दोस्तनि खे जीजल मां न्यूज़ HBS न्यूज़ जे तरफ़ां हुसैन बख़्श सिंधीअ जूं लख लख वाधायूं हुजनि नए साल जूं। हिकिड़ी ग़म बि आहे छो त असांजो हिकिड़ो साल उमिरि यानी की असांजो ज़िंदगी जो साल हिकिड़ो खुटी पियो आहे। पर जीअं अगरि ॾिसूं था माज़ीअ में छा थियो, पोइ हिते कहिड़ियूं कहिड़ियूं मसइला थिया, हाणे उन्हनि खे छॾे करे असां अॻिते वारे साल खे ॾिसूं त असांखे इबादत करणी आहे। ख़ासि तौर ते अॼु जी इबादत जेका आहे या अल्लाह या रहमान या रहीम जो वज़ीफ़ो आहे, तमामु बहितरीनु आहे। उन खां पोइ जेको वज़ीफ़ो आहे या हाफ़िज़ या हफ़ीज़ या रकीब या वकील या सलाम, हिकिड़ो मरतबो वरी मां थो चवां। पहिरियों वज़ीफ़ो आहे या अल्लाह या रहमान या रहीम। ॿियो वज़ीफ़ो जेको आहे उहो वज़ीफ़ो आहे या हाफ़िज़ या हफ़ीज़ या रकीब या वकील या सलाम। 2 वज़ीफ़ा इहे थी विया। अगरि टियों वज़ीफ़ो असांखे करिणो आहे अॼु राति सॼे साल जे लाइ अलाह ताला खां दुरूद शरीफ़ पढ़ी अवल आख़िर, माना हिन वज़ीफ़नि में अवल आख़िर दुरूद शरीफ़ कम अज़ कम 11 मरतबा, अगरि नथा पढ़ी सघो त 7 मरतबा, न त 3 मरतबा अवल आख़िर दुरूद ज़रूरु पढ़ो। उन खां पोइ रोई अलाह ताला जी दरबार में जेका सो अलाह जे बारगाह में दुआ घुरो, मुंहिंजा अलाह पाक जेके असांखां ख़ताऊं थियूं आहिनि, जेके गुनाह थिया आहिनि, जेके ॾोह थिया आहिनि, असांखे उहे ग़लतियूं असांजूं माफ़ु कर। ऐं अॻिते जेको साल अचे वेठो मुंहिंजा मालिक असांजी रोज़ी रिज़्क़ कुशादी कर। अञा हिकिड़ो वज़ीफ़ो मां थोरो नंढिड़ो हिकिड़ो अल्फाज़ आहे, उहो जीअं अगरि तव्हां 11 मरतबा अगरि पढ़ो था या बासित तमामु हिकिड़ो यानी की सभु रब जा नाला आहिनि, सभु सिफ़तूं अलाह जूं आहिनि। हीअ जेके नाला आहिनि सिफ़ाती नाला आहिनि अलाह पाक जा। 11 मरतबा पढ़ो, इन खां वधीक तस्वीर पढ़ी सघो था। या पोइ या हय या क़य्यूम बिरहमतिक अस्तगीस, या हय या क़य्यूम बिरहमतिक अस्तगीस। अगरि तव्हांखे पढ़णो आहे जेतिरो थी सघे तव्हां उहो पढ़ी सघो था। इन सां गॾु हुसैन बख़्श सिंधीअ खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।